अब्दुल करीम पल्ली सिंध जो मशहूर शाइर सियासतदान ख़ान साहब अब्दुल करीम पल्ली 21 अगस्त 1940 ते ॼाओ। थर खां वठी मीरपुर ख़ास ताईं सखी सजण वारो अब्दुल करीम पल्ली शाइरीअ जी दुनिया जो तमामु वॾो नाव आहे। अब्दुल करीम पल्लीअ जी शाइरीअ खे शादी फ़क़ीर, सिंगार अली सलीम, आबदा परवीन, फ़िरोज़ गुल, ग़ुलाम क़ादिर लंजवाणी, शफ़ी फ़क़ीर, हुमेरा चन्ना समेत केतिरनि ई फ़नकारनि ॻायो आहे। अब्दुल करीम पल्ली इलाइक़े में कॉलेज ऐं स्कूल तामीर कराइण समेत केतिरा ई तरक़ियाती कम कराया। वायूं वणजारनि जूं कया सांग सावण चंड जहिड़ा पिरीं संदुसि किताब आहिनि। हेकर जे गॾिजनि त चवान दर्दन दिलि आज़ारी साईं, करका मोटण वारी साईं, ईअं पधिरो पिरीं हो हज़ारनि में, कया सांग सावण वरी ॾे वरी। कहिड़ियूं सिटूं लिखण वारो अब्दुल करीम पल्ली 4 नवंबर 1991 ते वफ़ात करे वियो। वफ़ा रज़ा, इबरत न्यूज़, हैदराबाद।